चांहि जो चस्को त सभ को वठंदो आहे। केतिरा ई माण्हू त चांहि जे बिना रही ई नाहिन सघंदा। असां हिते केतिरा ई भेरा चांहि जे फ़ाइदनि तोड़े नुक़साननि बाबति ॿुधाए चुका आहियूं, पर छा तव्हांखे ख़बर आहे त चांहि जी पती ख़ूबसूरती माणण लाइ बि बहितरीन ज़रियो बणबी आहे। इहा ॻाल्हि ख़ासि करे औरतुनि लाइ कंहिं ख़ुशख़बरीअ खां घटि नाहे, छो त अक्सर औरतूं पंहिंजो पाण खे हिक ॿिए खां ख़ूबसूरत नज़र अचण चाहींदियूं आहिनि, जंहिं लाइ उन्हनि खे वॾा जतन करणा पवनि था। अहिड़नि मसइलनि सां मुंहुं ॾियण लाइ अॼु असां अहिड़ा त सवला तरीक़ा आंदा आहिनि जन ॾांहुं कंहिंजो गुमान बि न हूंदो। सियारे जी मौसम में चहिरे तोड़े जिस्म जी खुश्की वधी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे त हर माण्हू सणबियूं क्रीमूं इस्तेमाल कंदा आहिनि, जेको अमल होरियां शुरू थियण लॻो आहे। बहरहाल अॼु असां तव्हांखे कुदरती मॉइस्चराइज़र क्रीम ठाहिण जो अहिड़ो तरीक़ो ॿुधाईंदासीं जेको न रुॻो तव्हांखे खुश्कीअ खां बचाईंदो पर तव्हांखे ख़ूबसूरत बि बणाईंदो। नारियल जे थोरे तेल में सब्ज़ चांहि जो मिक्सचर ब्लेंड करे जेकॾहिं चहिरे ते मखिजे त इहो बहितरीन कुदरती मॉइस्चराइज़र साबित थींदो आहे। इन सां तव्हांजी चमड़ी रुखी ऐं खुश्क थियण खां बचंदी ऐं तव्हां ख़ूबसूरत नज़र अचण लॻंदा। उहे औरतूं जेके घरेलू कमकार में घणियूं मसरूफ़ हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे पार्लर ते वञण जेतिरो वक़्तु नाहे हूंदो, जॾहिं त उहे पंहिंजे चहिरे खे नरम ऐं ख़ूबसूरत बणाइण चाहींदियूं आहिनि त उन्हनि खे थोरे मिक़दार में लीमे जी रस, हेड ऐं सब्ज़ चांहि खे मिलाए पेस्ट ठाहे चहिरे ते मखणु घुर्जे। थोरी देर ताईं चहिरे ते इहा पेस्ट लॻाइण सां चहिरो पुर रौनक ऐं पुरकशिश बणबो आहे। सियारो हुजे तोड़े सावण, पर उस ते ॿाहिरि निकिरण सां चहिरे ते असर पवंदो आहे। सिज जी रोशनी विटामिन डी हासिल करण जो बहितरीन ज़रियो त आहे, पर घणे मिक़दार में ऐं सिधीअ रीति चहिरे ते उस पवण चमड़ीअ लाइ नुक़सानकार हुजे थो। इहो ई सबबु आहे त नाले वारियूं सेलिब्रिटीज़ सनब्लॉक क्रीम जो इस्तेमाल कंदियूं आहिनि। जन औरतुनि या मर्दनि खे सनस्क्रीन जी शिकायत आहे त उन्हनि लाइ हिकु बहितरीन नुस्ख़ो मौजूदु आहे। चांहि जी पती ऐं पाणीअ वारो काढ़ो त सभु कंहिं ॾिठो हूंदो। इन जा पीअण लाइ त फ़ाइदा आहिनि, पर उनखे चहिरे ते बि इस्तेमाल करे सघिजे थो। थोरे मिक़दार में चांहि जी पती पाणीअ में विझी काढ़ो ठाहे वठो, उनखे थधो करे उन काढ़े सां चहिरो धोइजे त थोरे ई ॾींहंनि में उस या आलूदगीअ जे करे सड़ियल चमड़ी ॿीहर बहाल थी पुरकशिश ऐं पुर रौनक बणिजी वेंदी। इन सां गॾु जेकॾहिं कंहिंखे राति जो घणी देर ताईं जाॻण जी आदत आहे ऐं उन्हनि जी अखियुनि जे चौधारी कारा दाग या सोज थी वञे थी त उन्हनि खे इस्तेमाल थियल चांहि जी पती कंहिं कपिड़े में विझी अखियुनि ते रखणु घुर्जे। इन सां न रुॻो अखियुनि जी सोज ख़तम थींदी, पर अखियुनि जे चौधारी काराण बि ख़तम करे सघिजे थी। फूदने ऐं सब्ज़ चांहि खे पीए उन्हनि जो स्क्रब ठाहे इस्तेमाल कजे त इहो नरम ऐं चमकंदड़ चहिरे लाइ बहितरीन नुस्ख़ो आहे। इन सां चमड़ीअ जी ख़ूबसूरती बहाल करे सघिजे थी।